तकरीर लाइ सॾु कजे थो नाले वारे अदीब ऐं दानिश्वर मोहम्मद अली मांझी साहब जन खे त अची तकरीर कनि। मोहम्मद अली मांझी साहब। हर दौर विड़ियो जो, हर दौर विड़ियो जो, विड़ंदो ई रहियो जो, विड़ंदो ई रहियो जो। हिते स्टेज ते वेठल हिन सॼे हाल में सभई मौजूद माण्हू सचपच त अॼु हालांकि पलीअ साहब जी वरसीअ जो ॾींहुं आहे, पर हेतिरा माण्हू ॾिसी हिकिड़ी ख़ुशीअ जी ॻाल्हि बि आहे। ख़ुशीअ जी ॻाल्हि हिन जे करे आहे त अॼु महसूसु थिए थो त पली जो हिकिड़ो सियासी रहनुमा हो, पली जो जेको हिकिड़ो अदीब हो, पली जो हिकिड़ो मुफ़क्किर हो, पली जो हिकिड़ो दानश्वर हो, पली जो हिकिड़ो कहाणीकार बि हो, त हू सियासी अदब जो लेखक बि हो। त उन जो जेको फ़िकिर आहे उन जो इहो असरु आहे जो तव्हां सभु हेसि ताईं कीअं एतिरा गॾु थिया आहियो, इहा हुन जे फ़िक्र जो असरु आहे। मुंहिंजे ख़्याल में त अॼु आउं मुख़्तसर इहा ॻाल्हि कंदुसि त पली जो साहिबु सियासी रहनुमा त हो ई सही, हुन पंहिंजे पार्टी अवामी तहरीक या सिंधियाणी तहरीक जे प्लेटफार्म तां जेका सभिनी जी जेका तरबियत कई उहा त कॾहिं विसारण जहिड़ी न आहे, पर हीअ ॻाल्हि ज़रूरु आहे त हुन जो फ़िकिर, हुन जा किताब जेके आहिनि उहे अॼु बि रहनुमाई असांजी कनि था, सुभाणे बि कंदा, छाकाणि त उहा उन में हिन धरतीअ जी ॻाल्हि आहे, छाकाणि त उन में हिते जे माण्हूअ जे जियापे जी ॻाल्हि आहे, छाकाणि त उन में सिंधू दरिया जी ॻाल्हि आहे, छाकाणि त हुन में सिंधू दरिया जे उन जे बचाव जे लाइ, उन जे तहफ़ुज़ जे लाइ हिकिड़ी तहरीक जी ॻाल्हि आहे, ऐं उन में सिंध जे जियापे जी ॻाल्हि आहे, जेका अहिड़ी ॻाल्हि आहे त आउं सम्झां थो त अॼु बि काल्ह बि ज़रूरी हुई, अॼु बि ज़रूरी आहे, सुभाणे बि ज़रूरी आहे। ऐं इहो पलीजे साहब ई शुरूआति सभिनी खां अॻु में इहा निशानदाही कई, उहो 1857 खां वठी कहिड़ियूं सिंधू दरिया सां नाइंसाफ़ियूं थियूं आहिनि, अॼु ॾींहं ताईं कहिड़ियूं पियूं थियनि, सिंधूअ जो जेको जियापो हो उनखे कहिड़ो नुक़सानु थींदो, उहो जेको न फ़क़ति उन जी निशानदेही पर उन ते किताब लिखी, उन ते जदोजहद करणु, मुंहिंजे ख़्याल में इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। पर गॾोगॾु पलीजे साहिबु असांखे हिकिड़ो तरक़ी पसंदि, रोशन ख़्यालु ऐं असांजो हिन धरतीअ सां लाॻापियल अदब पढ़णु कीअं पढ़िजे, कहिड़ो अदब पढ़िजे, उहो असांखे सेखारियो। उहो किताबनि जे वसीले, कालमनि जे वसीले ऐं मुख़्तलिफ़ अख़बारनि में जॾहिं खां साल पुछा वेंदा हुआ, जेके असांजे दोस्त जामी चांडीअ साहिब बि उहे कंपाइल कया आहिनि, जेके मुंहिंजे ख़्याल में त उहे बि शाहकार जवाब आहिनि। उन में ख़बर पए थी त पलीजे साहिब जो छा इल्मु हो, छा हुन जी वसी सोच हुई, छा हुन जो जेको सो फ़िकिर हो। ऐं मुंहिंजे ख़्याल में त अॼु जेकॾहिं असां ही वचन करे था उथूं त पलीजे साहिब जा उहे किताब पढ़िबा, ऐं पलीजे साहिब जेके उन पंहिंजे सुवालनि जे जवाबनि में जेके जेके असांखे रुख तारीख़ जा ॾिना, ॾेखारिया, या सियासत जा या अदब जा, असांखे उन पासे हलणो पवंदो। तव्हांजी महिरबानी।